अस्सलाम वालेकुम दोस्तों। आयूब खोसे जी डायरी दीवारनि जी दुनिया पोयां पढ़ी रहिया आहियूं, जेको सिलसिलो जारी आहे। इन जा 3 वीडियो अपलोड करे चुको आहियां ऐं उन जी कोशिशि इहा ई आहे त उन जी हर वीडियो जी लिंक डिस्क्रिप्शन में ॾियां, सो ॾींदुसि। सो पाण हाणे हलूं था 27 मार्च जे वर्कनि ॾांहुं था हलूं त 27 मार्च जे ॾींहं में कहिड़ी वार्ता आयूब खोसे पंहिंजे डायरी में लिखी आहे। ऐं हीअ सच पुछो त हीअ अहिड़ी डायरी आहे, आयूब खोसे जा अहिड़ा आहिनि एहसास आहिनि जो तन्हाई में अगरि तव्हां पढ़ंदव और आयूब खोसे जी नज़र सां हिकु समाज सुधारक जेको महसूसु करे थो न क़ौमी ज़िमेदारी, त उन जी नज़र सां अगरि तव्हां पढ़ंदव न, यकीननि तव्हांजे जिस्म जा वार उभा थी वेंदा। हीअ आयूब खोसे जी अहिड़ी डायरी आहे। ऐं चवंदुसि त हीअ आयूब खोसे जी डायरी न, पर हुन पंहिंजे हिकिड़े दिलि जो टुकड़ो जेको आहे, हिकु दिलि जो टुकड़ो पननि ते कढी रखे असांजे हथनि में ॾिनो आहे। तव्हांजो वधीक टाइम कोन थो वठां, ऐं असीं हलूं था हाणे 27 मार्च वारे वार्ता ॾे। 27 मार्च ज़हन जे ॿेले में हिकु सोच जी बाहि भड़की पवे थी। एहसासनि जा पखी उॾामण लॻनि था, उहे हिकिड़े वधीक ग़ुलाम ॾींहं जो बदन चुमनि था। हिकु अहिड़ो ॾींहुं जंहिंमें पिरीअ जे पार जी ख़ुशबू खणी को बि चहिरो, को बि सन्हो नथो मिले। पोइ बि को अजब नथो थिए। अजब लाइ ॿाहिरि जी खुलियल दुनिया आहे, जंहिंमें हिकिड़ी जंग हलंदी रहे थी। रातियुनि जूं क़बरूं मोहबतुनि खे पनाहूं ॾियनि थियूं। हुजूमनि में ज़िंदगी गुम थी वञे थी। वॾियुनि इमारतुनि जे खुलियल दरनि मां कोमल अखियूं रस्तनि ते निहार जा गुल छंडीनि थियूं। आशिकीअ जी ख़ुशबू पवित्र पेरनि सां सफ़र करे थी। नंढड़ा मासूम ॿार गुलाबनि जहिड़ियूं ॻाल्हियूं कनि था। मुसाफ़िर पंध में थकिजी वणनि हेठां साही पटीनि था। वक़्तु भूरियुनि अखियुनि सां तकींदो रहे थो। कुझु क़ैदी आज़ादी माणे ॿाहिरि जी दुनिया ॾे निकिरी वञनि था, पर पोइ बि जेल टोटल वारे बोर्ड ते 2000 खां वधीक क़ैदियुनि जी लिस्ट उभी रहे थी, जंहिंखे ॾिसी वहशत थिए थी। हिकु जहान त क़ाइमु कयो वियो आहे माण्हुनि खे क़ैद करण जो, पर उन में जेको पीड़ा जो सफ़र आहे सो अजब में वेढ़ियल आहे। इलाज, सुठे पाणी, खुराक, रहाइश, मतिलब त ज़िंदगीअ जे बुनियादी ज़रूरतुनि जी डिघी महरूमीअ खे छुई एहसास चवनि था त सरासर ज़्यादती थी रही आहे। इंसान खे इंसान न करे सम्झण जो आईनो साम्हूं आहे, जंहिंखे को बि हाकिम नथो ॾिसे। सांझ थी वञे थी। माड़ीअ ॾे वेंदड़ रस्ते ते आज़ाद थी वियल क़ैदियुनि खे भेटा कयल गुलाबनि जूं बेशुमार पंखड़ियूं विखरियल नज़र अचनि थियूं, जेके लताड़ियूं रहनि थियूं। हिकु क़ैदीअ खे कुझु क़ैदी मारीनि था, कुझु हुल थिए थो, वरी हर रूप पंहिंजी मामूल ते अची वञे थो। कंहिं किताब जा वर्क वराइण लाइ खोलीअ में अचां थो, पर उते 2 दोस्त कचहरीअ में रुधल हुअण करे ख़ामोशीअ सां पलंग ते वेही रहां थो ऐं उहो ई मुनासिबु सम्झां थो। हू ॿई पूरो अधु कलाक हिकिड़े बूट ते तबसरो कनि था, जेको हिकिड़े खे पातल आहे। बूट जे शान में वॾी गुफ़्तगू थिए थी, ॼणु कंहिं महबूबा ते बहस हली रहियो आहे। आउं उन बूट खे गौर सां ॾिसां थो, पर ॾिसण जे बावजूदि उहो न त मूंखे ताजमहल जहिड़ो हसीन लॻे थो, न ई वरी एफिल टावर जहिड़ो महसूसु थिए थो। दिलि में खिल जहिड़ी हिकिड़ी छोली छुली वञे थी। ऐं सोचां थो, उहो असांजे माण्हुनि जी ज़िंदगीअ जो केॾो न वाहियात भोॻ आहे, जो असांजे माण्हुनि वटि ॻाल्हाइण लाइ के सुंदर मौज़ू बि न आहिनि रहिया। पर माण्हुनि जूं मजबूरियूं बि त अजीब आहिनि। क़ैद खाननि में भला किथां अचनि सांवरा पांवरा मौज़ू। उहो केॾो न रहज़न अलमियो आहे, जो विछोड़नि मौज़ूअनि जा फ़सुल फैले छॾिया आहिनि। मौज़ू विञाइजी विया आहिनि, न त कुंवारे हुस्न खे, वहंदड़ लहू खे, सुकंदड़ दरिया खे, जलंदड़ जवानियुनि खे छॾे केरु थो वेही बूटनि ऐं चंपलनि ते मथो खपाए। पर हिकु मढ़ियल माहौल जे वॾे में वॾी रहज़नी इहा ई आहे त तव्हांखे गिरवी कयो वञे थो, तव्हांखे मुकमल ग़ुलाम महसूसु करायो वञे थो, अव्हांखे हिकिड़ी अज़ियत
हरू भरू बि महसूसु कराई वञे थी, जेका बर्दाश्त खां ॿाहिरि हुजे थी ऐं उहा शइ कंहिं बि हवाले सां सोचींदड़ ज़हन जे हक़ में नाहे। मुंहिंजे ज़हन में ईरान जे दानिश्वर ऐं आलिम अली शरीयती जो मज़मून ग़ुलामनि ते छा गुज़रियो तरी अचे थो, जेको हुन जो असुल में लिखियलु हिकु डिघो ख़त आहे, जेको हुन मिस्र जे अहरामनि वटि ग़ुलामनि जे केतिरनि ई किलोमीटरनि में पखिड़ियल डिघी इज्तमाही क़बर खां मुतासिर थी 5000 साल अॻु जे हिकु ग़ुलाम जे नाले लिखियो हो, जंहिंमें हुन ग़ुलामीअ खे न रुॻो मुख़्तलिफ़ रुखनि में बयानु कयो आहे, पर उन में मुकमल एहसासाती सच बि भरियो आहे। हुन हिकु हंधि मशहूरु फ़लसफ़ीअ अरस्तो जो कौल लिखियो आहे त कुझु माण्हू ग़ुलामीअ जे लाइ ऐं कुझु माण्हू सरदारीअ जे लाइ पैदा कया विया आहिनि। पाण उन कौल ते राय में लिखियो अथसि त उन मां मूंखे महसूसु थियो त असां ई उहे माण्हू आहियूं जेके ग़ुलामीअ लाइ पैदा कया विया आहियूं। असांजो मुंडु बि उहो ई आहे ऐं असांजी पछाड़ी बि उहा ई आहे। अली शरीयती जा उहे वीचार ज़हन मां ठका कढाए वञनि था। राति जो बंदि थियण खां अॻु में आऊं ऐं फयाज़ बि क्लास में बाग़ीचे मां मोतीअ जा इलाही सारा गुल पटे अची खोलीअ जे कॿट मथां रखूं था। मोतीअ जी महकार सां पूरी खोली वासिजी वञे थी। दोस्तो, अॼोको ही हिसो पंहिंजी पुॼाणीअ ते पहुतो। इंशाल्लाह जल्द अव्हां सां मुलाक़ात थींदी 28 मार्च जे वर्कनि सां। तेसीं ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।